सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द ख़सिरल्लज़ीना क़तलू औलादहुम सफ़हन बिग़ैरि इल्म क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन आल जारियतैनि दखलतु अना व हुवल जन्नतु जन्नतक हातैन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। उनकी मदहतों के काबिल तो कहाँ मेरी ज़बान है। मैं ज़रा सियाब जो वो मुहीत बेकरां है। उनकी मदहतों के काबिल तो कहाँ मेरी ज़बान। तुझे क्या मिलेगा दुनिया मुझे बेनिशान करके। तुझे क्या मिलेगा दुनिया मुझे बेनिशान करके। मेरी उनसे निस्बतें मेरी उनसे निस्बतें जो निशान बेनिशान है। उनकी मदहतों के काबिल न मेरी ज़बान है। न तरीक़े तलब है न सलीक़े फ़ुग़ा है। न तरीक़े तलब है न सलीक़े फ़ुग़ा है। मगर उनसे हूँ मुख़ातिब मगर उनसे हूँ मुख़ातिब जो दिलों के राज़दां हैं। उनकी मदहतों के काबिल तो कहाँ मेरी ज़बान है। ये सरे नियाज़ मेरा है बुलंद आसमां से। ये सरे नियाज़ मेरा है बुलंद आसमां से। मैं हूँ बंदा उनका खालिद मैं हूँ बंदा उनका खालिद जो अर्श आस्तां है।
जरा से आब जो वो मुहीत बेकराए। मुझा मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद भाई दोस्तों बुजुर्गों, अॼु जी असांजी तकरीर जो मौज़ू आहे धीअ मुबारक आहे। पुट जाए तो इन में इंसान जो वस न आहे, न्याणी जाए थी उन में भी इंसान जो वस न आहे। छो जो करे इरशाद बारी तआला आहे यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानम व इनासा। अल्लाह साईं फरमाए थो जेके वणंदो आहे पुट ॾींदो आहियां, जेके वणंदो आहे न्याणियूं ॾींदो आहियां, जेके वणंदो आहे पुट ऐं न्याणियूं गॾे गॾे ॾींदो आहियां। वयजअलु मन यशाउ अक़ीमा, जेके वणंदो आहे कुझु बि न आहियां ॾींदो। इन्नहु अलीमुन क़दीर, बेशक हर शइ जो इल्म भी अल्लाह के आहे ऐं हर शइ ते क़ादिर भी अल्लाह तबारक व तआला। इन आयत मां ख़बर पई त जेकॾहिं न्याणी थी ॼमे त उहा माउ जेका जे ॼणी आहे उनजे वस में न आहे। पुट तो ॼमे त बि उन पंहिंजी माउ जे वस में न आहे। न्याणी भी अल्लाह जी तरफ़ां हूंदी आहे, पुट भी अल्लाह जी तरफ़ां हूंदो आहे। मुशरिकीन मक्का जेके हुआ उहो न्याणियुनि खे नापसंद कंदा हुआ ऐं उन्हनि जी दिलि जी ख़्वाहिश इहा हुई त न्याणी परे परे ताईं नज़र ई न अचे। वजहूं ॿ हुयूं। हिकिड़ी वजह इहा आहे जो ग़ुरबत जो दौर हुयो, खाधो पीतो घटि हुयो, खाइण जे लाइ घटि हुयो, ज़रिए माश न हो, उन करे उहे परेशान थींदा हुआ त खाराईंदासीं किथां न्याणियुनि खे। ॿी वजह इहा हुई जो हू औरत जी पैदाइश, न्याणी जी पैदाइश खे ऐब सम्झंदा हुआ, आर सम्झंदा हुआ, पंहिंजे मथां उनजी खे लानत सम्झंदा हुआ। जेकॾहिं न्याणी ॼमंदी त असां ज़लील थी वेंदासीं, असां ते लानतूं वसंदियूं। इन करे हू चाहींदा हुआ त भले न्याणी न ॼमे त सही। इन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खे अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में ज़िक्र फरमाए। क़द ख़सिर अल्लज़ीन क़तलू औलादहुम सफ़हम बिग़ैर इल्म, तहक़ीक़ ख़सारे में आहिनि उहे माण्हू जेके पंहिंजी औलाद खे क़त्ल कनि था पिया, बेवकूफ़ी कंदे बग़ैर कंहिं इल्म जे। सिर्फ़ बेवकूफ़ी अथनि, ख़ाम ख़यालियूं अथनि जिन जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल कनि था पिया। अल्लाह साईं फरमाए थो पियो इन्हनि जो पंहिंजी न्याणियुनि खे क़त्ल करणु बिल्कुलु ग़लति आहे। अॻिते अल्लाह साईं हिकिड़ी ॿी आयत में फरमायो वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक, पंहिंजी औलाद खे क़त्ल न कयो ग़ुरबत जे करे। नहनु नरज़ुकुहुम व इय्याकुम, तव्हांखे बि असां रिज़्क़ ॾियूं था पिया। जिन न्याणियुनि खे तव्हां दफ़न कयो था उन्हनि खे बि असां रिज़्क़ ॾींदासीं। इन क़त्लहुम कान ख़ितअन कबीरा, तव्हां पंहिंजी औलाद खे क़त्ल कयो था पिया, इहो कबीरा गुनाह आहे। सूरत बनी इसराइल में अल्लाह साईं तो फरमाए त तव्हां ग़ुरबत जे करे जेकॾहिं ॿारनि खे क़त्ल कयो था त तव्हांखे रिज़्क़ किथां थो मिले? तव्हांखे बि रिज़्क़ मां अल्लाह थो ॾियां, त हुन तव्हांजी औलाद खे बि रिज़्क़ मां अल्लाह तबारक व तआला। रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह साईं पाण जे मथां खयो आहे। जेको अल्लाह खे मञे थो उनखे बि अल्लाह रिज़्क़ ॾिए थो, जेको अल्लाह खे नथो मञे उनखे बि अल्लाह साईं रिज़्क़ ॾिए थो। सूरत अनाम में अचे थो कुल तालो अत्लु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि माण्हुनि खे सॾु करे उन्हनि खे चयो त अचो त मां तव्हांखे ॿुधायां त अल्लाह सां कहिड़ी कहिड़ी शयूं हराम कयूं। नंबर 1,
अल्लाह तुशरिकू बिही शैआ, अल्लाह असां कंहिंखे शरीक न बणाइजो। अल्लाह पंहिंजी ज़ात में वहदहु ला शरीक आहे, वो यकता आहे, बेमिसाल आहे, बेमिसल आहे, उन जो को हमसर कोने, उन जो को सानी कोने, उन जो को बदल कोन तो थी सके। लिहाजा अल्लाह के वहदहु ला शरीक करे मञो, उन सां कंहिंखे भी शरीक न कयो। नंबर 2 वबिल वालिदैन इहसाना, पंहिंजे वालिदैन सां सुहिणो सलूक कयो, एहसान वारो सलूक कयो, उन सां बदसलूकी सां पेश न अचो, मूं हराम करे छॾियो तव्हांजे मथां। नंबर 3 वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक, गुरबत जे करे पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो। नहनु नरज़ुकुकुम व इयाहुम, तव्हांखे बि रिज़्क़ असां ॾियूं था पिया, तव्हांजी औलादुनि खे बि असां रिज़्क़ ॾींदासीं। इन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि खे ज़िक्र फरमायो त गुरबत जे करे पंहिंजे औलादुनि खे क़त्ल न कयो, न्याणियुनि खे दफ़न न कयो। उन्हनि जो ख़्याल हो त न्याणी कमाईंदी कोन, ॿार ॼमंदो, पुटु ॼमंदो त वॾो ॾींहुं कमाईंदो, उहो पंहिंजे रिज़्क़ जो बंदोबस्तु करे वठंदो, न्याणी किथां कंदी, लिहाज़ा उनखे दफ़न करणु चवंदो। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला जी दरबार में जॾहिं उहा न्याणी पेश थींदी जेका दुनिया जे अंदरि दफ़न कई वई, ज़िंदा क़त्ल कई वई, अल्लाह से उन खां पुछो व इज़ल मौऊदतु सुइलत, जॾहिं सवाल कयो वेंदो ज़िंदा दफ़न कयल न्याणी खां बि अय्य दम्बिन कुतिलत, कहिड़े गुनाह जे करे तोखे क़त्ल कयो वियो। न्याणी हिकिड़े ॾींहं जी आहे, 2 ॾींहंनि जी आहे, 3 ॾींहंनि जी आहे, 5 महीननि जी आहे, 4 महीननि जी आहे, 2 हफ़्तनि जी आहे, 3 हफ़्तनि जी आहे, जॾहिं मुशरिकीन मक्का उनखे दफ़न करे छॾींदा, क़यामत जे ॾींहुं अल्लाह से फरमायो उनखे मां उथाईंदुसि, उन खां सवाल कंदुसि कहिड़े गुनाह जे करे तोखे दफ़न कयो। वो चंदी अल्लाह सिर्फ़ ऐं सिर्फ़ ज़िल्लत सम्झंदे हुननि मूंखे दफ़न कयो, मुंहिंजो को बि गुनाह कोन हुयो, को बि ख़ता कोन हुई, कंहिं बि क़िस्म जो ऐब मूं में कोन हुयो, सिर्फ़ इहो सम्झंदा हा त न्याणी आहे, इहा असांजे लाइ ऐब आहे, इहा असांजे लाइ शर्मसारी जो मक़ाम आहे, लिहाज़ा अल्लाह मूंखे इन करे दफ़न करे छॾींदा। ई 2 वजहूं आहिनि जिन जे करे मुशरिकीन मक्का न्याणियुनि खे दफ़न कंदा, गुरबत जे करे ऐं औरतुनि खे न्याणियुनि खे ऐब सम्झंदे दफ़न कंदा, क़त्ल करे छॾींदा। इन जो सदबाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको भी मुसलमान थींदो हो साईं जन ॾे अची करे साईं जन उन खां बैत वठंदा हा, इन हाल में त तव्हां ही कम न कंदो, गॾो गॾु पंहिंजी न्याणियुनि खे दफ़न बि न कंदो, ज़िंदा न्याणियुनि खे क़त्ल न कंदो। सुलह हुदैबिया जो मौक़ियो थियो, इहो वाहिद मौक़ियो हो जंहिंखां पोइ इस्लाम खे तेज़ी सां तरवीज मिली, तेज़ी सां इस्लाम फेरिजियो। मुसलमान मदीना मुनव्वरा अची करे कलमो पढ़ण लॻा। जॾहिं न्याणियुनि जा टोलनि जा टोला इस्लाम में दाख़िल थियनि पिया सुलह हुदैबिया खां पोइ, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां बैत वठनि पिया। उन्हनि बैतुनि मां इहे बि अल्फाज़ हुया त पाण तव्हां शिरक बि न कंदो, ज़िना बि न कंदो ऐं चोरी बि न कंदो, कंहिं ते बहतान बि न हणंदो। गॾो गॾु फरमायो वला यक़्तुल्न औलादहुन्न, पंहिंजी औलादुनि खे क़त्ल बि न कंदो, न्याणियुनि खे क़त्ल न कंदो, ज़िंदा दफ़न न कंदो। सूरत मुम्तहिना जे अंदरि अचे थो पियो सुलह हुदैबिया खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इहा बैत वठणु शुरू कई। ॿियो इस्लाम जो सफ़ा दरवाज़ो जेॾी महिल खुली वियो, उहो फ़तह मक्का, फ़ौज दर फ़ौज माण्हू इस्लाम में दाख़िल थियनि पिया। यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा, दाख़िल थियनि पिया अल्लाह जे दीन में फ़ौज दर फ़ौज। उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं टोलनि खां बैतूं पिया वठनि त हुन बैत जे अल्फाज़नि मंझि हिकिड़ी लफ़्ज़ इहो बि हो त तव्हां पंहिंजी औलादुनि खे क़त्ल न कयो, दफ़न न कयो। عن عبادة بن صامت رضي الله عنه أن رسول الله صلى الله عليه وسلم قال, عبادة بن صامت رضي الله تعالى عنه जन फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया वहौलहु असहाबतुम मिन असहाबी,
साईं जन बैयत वठन पिया फतेह मक्का जे मौके ते साईं जन जे इर्द गिर्द में हिकिड़ो झमघटो हुयो साहबा किराम जो लश्कर हुयो बरो साईं जन फरमायो बाहिऊनी अला अल्लाह तुशरिक बिल्लाहि शैआ मूंसां बैयत कयो इन शर्त जे मथां अल्लाह सां कंहिंखे बि शरीक न कंदो वला तसरिक़ु चोरी भी न कंदो वला तज़िनु ज़िना भी न कंदो वला तक़्तुलु औलादकुम पंहिंजी औलादुनि खे क़त्ल न कंदो न्याणियुनि खे ज़िंदा जेको तव्हां दफ़न करे छॾियो था पिया इहो अमल बि तव्हां न कंदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुलह हुदैबिया खां पोइ बि बैयत वरिती फतेह मक्का खां पोइ बि बैयत वरिती नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने एक दफ़े ईद नमाज पढ़ाई जुम्मे जो खुतबो ईद जो खुतबो ॾिनो खुतबे ॾियण खां बाद में साईं जन बैयत वरिती सभिनी मुसलमाननि खां जेके ईद नमाज ते आया हो बैयत में सभिनीनि खां जेका बैयत वरितऊं उन्हनि में बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्दनि खां इन ॻाल्हि ते बैयत वरिती त शिरक न कंदो ज़िना न कंदो चोरी न कंदो तोहमत न कंदो वग़ैरह वग़ैरह गॾो गॾु इहे अल्फाज़ बि फरमायूं त पंहिंजी औलादुनि खे क़त्ल बि न कंदो न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न न कंदो पोइ साईं जन मर्दनि मां फारिग़ थिया पोइ साईं जन औरतुनि में विया ऐं औरतुनि खां बैयत वरितऊं उन्हनि खे बि इहो ई फरमायूं त तव्हां पंहिंजी औलादुनि खे क़त्ल न कंदो न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न न कंदो या बुखारी शरीफ़ जी रिवायत इन के अलावा जॾहिं भी मुसलमान मर्द या मुसलमान औरतूं थियण जे लाइ ईंदा हुआ ईंदियूं हुयूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां बैयत वठंदा हुआ इन हाल में जो साईं जन फरमाईंदा हुआ त तव्हां पंहिंजी न्याणियुनि खे दफ़न न कंदो औलाद खे क़त्ल न कंदो न्याणियुनि खे दफ़न न कंदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मक्कतुल मुकर्रमा में जॾहिं ऐलान नबूवत फरमायो हो ही जेके मूं रिवायतूं तव्हांखे ॿुधायूं इहे त बाद जूं सुलह हुदैबिया खां पोइ फतेह मक्का खां पोइ ईद जे इज्तिमाअत में अंदरि पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्कतुल मुकर्रमा में ही हुआ अञा इस्लाम एतिरो फैलिजियो ई कोन हो चंद माण्हू मुसलमान हुआ तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि जी मुहिम शुरू करे छॾी हुई त अल्लाह सां कंहिंखे शरीक न ई करणो गॾो गॾु पंहिंजी न्याणियुनि खे दफ़न बि न करणो हदीस मुबारका में अचे थो पियो इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह अलैहि पंहिंजी तफ़सीर इब्न कसीर में लिखियो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान नबूवत फरमायो त हाणे बाज़ारुनि जे अंदरि दावत और तबलीग जो कमु शुरू कयूं मुख़्तलिफ़ बाज़ार मक्कतुल मुकर्रमा में लॻंदियूं हुयूं त उन बाज़ारुनि मां हिकिड़ी बाज़ार में साईं जन विया मदीना मुनव्वरा में कुझु माण्हू आया हुजनि 12 ॼणा उन 12 खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी दावत ॾिनी उन्हनि दावत क़बूल फरमाई उन्हें दावत दी देस पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पंहिंजी न्याणियुनि खे दफ़न न कंदो न्याणियुनि जी इज़त कंदो उन्हनि खे ज़िंदा दफ़न न कंदो इन मां ख़बर पए थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिते तौहीद जी प्रचार करण आया हा शिरक जी मज़म्मत करण जे लाइ आया हा रिसालत जी दावत ॾियण जे लाइ आया हा क़यामत जो अक़ीदो समझाइण जे लाइ आया हा ऐं ॿिया अहकामात नाफ़िज़ करण जे लाइ आया हा गॾो गॾु जेका कबीह रस्म मुशरिकीन मक्का जे अंदरि राइज हुई त न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हा उन रस्म खे बि ख़त्म करण जे लाइ आया हा ऐं न्याणियुनि खे इज़त ॾियण जे लाइ आया तव्हां कई माण्हू हिन दौर जे अंदरि बि ॾिसंदा हुननि खे ख़ुशख़बरी जॾहिं ॿुधाई वेंदी न्याणी जे या हुननि जो चहिरो किरी थो अचे राति में ख़बरूं बि ॿुधियूं कराची में हिकिड़ो चौक आहे बुखेरा चौक अलाए बखेरा चौक अहिड़ो उर्दू में लिखियो उते के माण्हू राति जे अंधेरे में नंढड़ी न्याणी चौक ते रखी करे कल जी ख़बर उतां को माण्हू गुज़रियो उन ॾिठो उन उहा नंढड़ी खणी करे वो जिना अस्पताल में ॾेई आयो डॉक्टरनि जो अंदाज़ो इहो हुयो त उन नंढड़ी जी उमिरि 32 कलाक आहे नंढड़ी ॼायल ॿार खणी करे रोड ते रखी चौक ते
हिन दौर में भी कराची जहिड़े शहर में छा पूरे पाकिस्तान में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके नियाणियुनि खां नफ़रत कनि था। अच्छा, क़ुर छा थो चए?